अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां HTML जे हेड सेक्शन ते वधिक रोशनी विझंदासीं। HTML जो जेको हेड सेक्शन हूंदो आहे, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, वो तमामु अहम आहे। हिन में हेड सेक्शन में पहिरीं तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही जेको मेटा कैरेक्टर सेट UTF-8 आहे, इन ॾियण सां असां पंहिंजी वेबसाइट में यूनिकोड सपोर्ट आणींदा आहियूं। माना वेबसाइट में जेका राइट टू लेफ्ट लैंग्वेजेस सिंधी, उर्दू या अरबी आहिनि, उहे उन्हनि जो आउटपुट रिज़ल्ट ॾेखारण जे लाइ ही जेका मेटा कैरेक्टर सेट UTF-8 ॾियणु तमामु लाज़मी हूंदी आहे। उन खां पोइ ही टाइटल में जेका बि असां शइ ॾींदा आहियूं, जेका लफ़्ज़ ॾींदा आहियूं, उहे मथे टाइटल बार में ज़ाहिर थींदा आहिनि। ही तव्हां जीअं ॾिसी रहिया आहियो, सिंध सलामत, इहो टाइटल बार में ॾिनल हूंदो। ही जीअं तव्हां भुरगड़ी जी वेबसाइट ॾिसी रहिया आहियो, इहो बि टाइटल में ॾिनल हूंदो। अचो त इनखे इंस्पेक्ट करे ॾिसूं त वाक़ई ते ॾिनल आहे या न आहे। इंस्पेक्ट करण सां वेबसाइट जी अंदरूनी स्ट्रक्चर जे बारे में ख़बर पवंदी आहे। राइट क्लिक कयूं था तो तव्हां इंस्पेक्ट एलिमेंट विथ फायरबग कंदा आहियो। फायरबग हिकु एड ऑन आहे, प्लगइन चई सघूं था, जंहिंजे ज़रिए असां वेबसाइट जी अंदरूनी स्ट्रक्चर खे सम्झंदा आहियूं। जीअं असां इन ते क्लिक कंदासीं त ही असां वटि हेड सेक्शन अची चुको आहे। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। हेड सेक्शन प्लस साइन ते क्लिक कंदासीं, ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा ही ॾिसो मेटा टैग्स आहिनि। कैरेक्टर सेट UTF-8 ॾिनल आहे। उन खां हेठि तव्हां ही ॾिसी रहिया आहियो टाइटल सिंध सलामत लिखियलु आहे। जेकॾहिं असां सिंध सलामत में कुझु चेंजिंग कंदासीं अॻिते हली, बाय सिंधीज़ ऑफ सिंध, असां जीअं हिते लिखियो, हिन में असां चेंजिंग कई त तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते टाइटल बार में असांजे ही अची चुको आहे, सिंध सलामत बाय सिंधी ऑफ सिंध। माना मतिलबु चेंजिंग हिते थी चुकी आहे। इन मां इहो ज़ाहिर थियो त टाइटल में जेका शइ ॾींदासीं असांजी टास्क बार मथे टाइटल बार में ज़ाहिर थींदी। उन खां अलावा असां वटि कुझु ॿियूं मेटा टैग्स हूंदियूं आहिनि। जीअं हिते मेटा टैग्स ॾिनल आहिनि, कीवर्ड्स ॾिनल हूंदा आहिनि, सर्च इंजन्स उन्हनि खे सुञाणंदियूं आहिनि। हिते तव्हांखे आउं ॾेखारियां भुरगड़ी साहब जी वेबसाइट में इंस्पेक्ट एलिमेंट कंदासीं, हेड सेक्शन में ईंदासीं, हेड सेक्शन के खोलींदासीं। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त मेटा में कंटेंट्स ॾिनल आहिनि। सिंधी कंप्यूटिंग, शाह सूफ़ी ऐं सिंधीअ में ही ॾिसो तव्हां ॾिसी रहिया आहियो लिखियलु आहिनि। हाणे गूगल सर्च इंजिन इन्हनि कीवर्ड्स जे थ्रू, इन्हनि लफ़्ज़नि जे थ्रू, इन्हनि डिस्क्रिप्शन्स जे थ्रू सर्च करे असांखे यूज़र खे ॾेखारींदी आहे वेबसाइट। जेकॾहिं असीं सिंधीअ में लिखूं था सिंधी कंप्यूटिंग, जीअं असां इंटर कंदासीं त ही ॾिसो भुरगड़ी साहब जी वेबसाइट खुली चुकी आहे। अहिड़े नमूने सां इंग्लिश में जेके बि कीवर्ड्स ॾिनल हूंदा उहे असीं सर्च कंदासीं, या सिंधी में मज़ीद सर्च था कयूं मुनाजात, मुनाजात भुरगड़ी, छो जो भुरगड़ी साहब जी वेबसाइट में मुनाजात बि ॾिनल आहिनि। तव्हां ही ॾिसी रहिया आहियो त मुनाजात जो टॉपिक या उन जे बारे में कुझु ॼाण हिननि जी वेबसाइट ते ॾिनल आहे। अहिड़े नमूने सां असां कंहिं बि लफ़्ज़ खे सर्च कंदे असां का बि वेबसाइट या कंहिं माण्हू जे बारे में इंफॉर्मेशन ॾिसणु चाहियूं त असां गूगल जे ज़रिए ॾिसंदा आहियूं। इहो सॼो कमाल हेड सेक्शन में मेटा टैग्स में कंटेंट या डिस्क्रिप्शन या कीवर्ड्स जेके ॾिनल हूंदा आहिनि उन जे थ्रू सर्च थींदो आहे। उन खां अलावा असांजे हेड सेक्शन में कुछ लिंक्स ठहियल हूंदियूं आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो लिंक्स, लिंक टाइटल टाइप, उन जो जेको एप्लीकेशन XML आहे, त ही को फाइल जेको आहे
वो लिंक कराए वियो आहे। स्टाइल शीट लिंक कराई भी है, जावास्क्रिप्ट जा फाइल लिंक कराइबा आहिनि, या इवन खुद जावास्क्रिप्ट जो स्क्रिप्ट भी हेड सेक्शन में ई दिबो आहे। अड़े हिसाब से हेड सेक्शन तमाम अहम टॉपिक है, तमाम अहम एक टैग है, तमाम अहम एक शे है जैके सिखण समझण उन ते अमल करण सां असां माना SEO सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन भी सीखी सघूं था। तमाम अहम शे है।